कहाणी अरिड़हीं जीनियस। हू मुंहिंजे घर जे बिल्कुलु साम्हूं रहंदो आहे। दोराजीअ जा मेमण चवंदा आहिनि त हू चरियो आहे। हू अलाए छा छा सोचींदो आहे। कॾहिं कॾहिं ऊंधा सिधा सवाल कंदो आहे। आउं खेसि ॾाढो डिॼंदो आहियां ऐं मूंखे डपु लॻंदो आहे त बहस कंदे हू ओचितो मूंसां विढ़ी न पवे। कॾहिं हुन जूं ॻाल्हियूं सम्झ में ई न ईंदियूं आहिनि। कॾहिं कम्यूनिज़म ते ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं इकोनॉमिस्ट हूंदो आहे, त कॾहिं वॾो सियासतदान या अमुन या अमान। सफ़ारी पार्क मुंहिंजे टहिलजण जी जॻहि आहे ऐं बदकिस्मतीअ सां हू बि साॻिए वक़्त ते ठकाउ अची कंदो आहे। आउं कुंडूं मटाईंदो आहियां पर हू मूंखे ॻोल्हे लहंदो आहे। मरी वियुसि। मूं हिन खे पाण ॾांहुं ईंदो ॾिसी दिलि ई दिलि में चयो, अड़े यार तूं हिते वेठो आहीं? आउं तोखे हुते पियो ॻोल्हियां। अॼु ॾाढो सुठो शेर पढ़ियो अथमि। वाह, अयाज़ बि छा थो लिखे। शेर ॿुध। न तड़ ते तमाची न गंदरीअ गुज़ारा, असारा असारा ही किंझर किनारा। गौर सां ॿुधजांइ। अतर वाव उते जिते अतुर तोते, उतां ही हुया मंझि तुंहिंजा अॾारा। चयोमांसि, यार इहो शेर त मूंखे यादि आहे, ॿियो को शेर ॿुधाए। खोड़ शेर, शाह जो शेर ॿुध। हिकु पड़ो ॿियो प्रीत, टियों आऊं ब्रह्मण बेआब, जे हिकु गुघो हुअमि गुलाब त करियां हुजत होत सिं। वाह यार, दिलि ख़ुशि करे छॾियई। आउं सची बि दाद ॾियण खां सवाइ रही न सघियुसि। इहो बेत शाह जे कंहिं बि रिसाले में कोन अथई। शाह ते त नए सर रिसर्च करणी पवंदी। मूं मौज़ू मटाईंदे चयुसि, भला हाणे पाकिस्तान ते कहिड़ी रिसर्च पई हले? धूड़ पई हले। मूंखे त ईअं पियो लॻे त पाकिस्तान जूं समूरियूं सियासी पार्टियूं ॿ वाटी ते बीही ॻाल्हाए रहियूं आहिनि। ही घस नथा ॾियो, असीं हू घस वठंदासीं। आउं न सम्झुसि। सूबनि जी ख़ुदमुख़्तियारीअ जी ॻाल्हि बि ट्रोड़े मरोड़े कई थी वञे। इहा ख़ुदमुख़्तियारी बि 1 यूनिट ऐं मार्शल लॉ टुटण बराबरि हूंदी। छा इहो सौ सिधो ॿवाटो न आहे त सॼो पाकिस्तान असांजे हवाले करियो? न त दुनिया में नंढड़ा नंढड़ा मुल्क बि ख़ुशहाल रही सघनि था। न त पोइ असीं नंढड़ा नंढड़ा मुल्क ठाहींदासीं। मूं संदसि ॻाल्हि ते गौर करे कंधु धोणियो। हा, आहे त विच थरी ॻाल्हि। हर लीडर विच थरो थी ॻाल्हाए रहियो आहे। मुहाजिर अॻवान चवनि था त असीं सिंधी आहियूं, सिंध असांजी आहे। सिंधी त बराबरि आहिनि, पर नवां सिंधी। नेठ कॾहिं त पुराणा थींदा। जीअं हाला, पुराणा, पुराणो सखर मूं भोग करायोसि। क़याम न। सिंधी थियण लाइ सभ खां पहिरीं सिंधी ॿोलीअ जा हक़ मञणा पवंदा। कंहिं बि मुहाजिर अॻवान छातीअ ते हथु हणी वॾे वाक चयो आहे त सिंध जी अवामी ॿोलीअ खे संदसि क़ौमी हक़ ॾिनो वञे। सिंधी सॾाइणु ॾाढो सवलो आहे, पर सिंधी थियणु ॾाढो ॾुखियो आहे। नेठि भला छा थींदो? थींदो आङूठो। अड़े सिंधियुनि खे पंहिंजी बैंक आहे, को अहिड़ो तसवुरु आहे वटनि? छो, बैंक जो कहिड़ो वास्तो? वास्तो छो केने? पाकिस्तान जी तारीख़ में हबीब बैंक न हुजे हा त पाकिस्तान बि न हुजे हा। पर हबीब बैंक त पाकिस्तान खां पोइ ठही। मूं हैरत मां वराणियो। ॻाल्हाईं छा पियो? हबीब बैंक 1941 ईस्वीअ में हिंदुस्तान में बम्बई शहर में क़ाइमु कई वई हुई। उन बैंक जे क़ाइमु करण में मुस्लिम लीग जे अॻवाननि जो वॾो हथु हो, ख़ासि करे सर आगा खान टेन जो, जेको उन वक़्तु मुस्लिम लीग जो चेयरमैन हो। 1945 ईस्वीअ में उन बैंक जी ॿी शाख़ कराचीअ में क़ाइमु कई वई ऐं 1947 ईस्वीअ जे विरहाङे खां पोइ उन बैंक जे हेड ऑफिस जी रजिस्ट्रेशन कराची लाइ मंज़ूर कराई वई ऐं अॼु उहा बैंक दुनिया जी 11हीं वॾी बैंक शुमार कराई वई आहे। मुल्क ठाहिणु सवलो केन्हे, वॾेरा मुल्क ठाहींदा, इहो असां बि ॾिसंदासीं। मुंहिंजा ताक लॻी विया। मूंखे हू अधु चरियो न सॼे जो सॼो जीनियस लॻो। मूंखे ॾाढी हैरत पई लॻी त माण्हू हिन खे अधु चरियो छो था चवनि। सच, मूंखे ॾुखु थी पियो। चयोमांसि, ॿन में हण सियासतदाननि खे। अच त मेमण जो फालूदो खाई अंदरि ठारियूं। असां ॿई मेमण जे कोल कार्नर ॾांहुं वञी चुप चपात सां फालूदो खाइणु लॻासीं। हफ़्तेवार बरसाति 7 जून 1986।